नाज़िन शिकारपुर जे गढ़ी तेगो में धाड़ेलनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल सरदार तेगो ख़ान तेगाणी ऐं गिरफ़्तार थियल संदसि साथियुनि खे कंदकोट जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो पियो वञे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीराणी। जी ग़ुलाम रसूल, छा अपडेट साईं? जी बिल्कुल, ही शिकारपुर ज़िले जे गढ़ी तेगो जे कचे में शहीद थी वियल पुलिस एहलकारनि जी शहादत ऐं ॾोहारियुनि जी सरपरस्ती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल सरदार तेगो ख़ान तेगाणी ऐं संदसि ॿिनि पुटनि समेत गिरफ़्तार थियल जेके ॿिया जेके संदनि साथी आहिनि उन्हनि खे कंदकोट जी ATC कोर्ट में अॼु पेश कयो पियो वञे ऐं इन्हनि खे शिकारपुर खां कंदकोट आंदो वेंदो ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे जेकी पुलिस हुई उन्हनि कराची मां सरदार तेगो ख़ान तेगाणी खे ॿिनि पुटनि समेत जेको आहे उहो गिरफ़्तार कयो हो ऐं उनखां पोइ जेको आहे कल्ह शिकारपुर उन्हनि खे मुंतक़िल कयो वियो ऐं अॼु जेको आहे उन्हनि खे जेकी ATC कोर्ट आहे उन्हनि में पेश कयो वेंदो ऐं अदालत में हिन वक़्तु जेको सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। हुते पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि ऐं जेको आहे त सरदार तेगो ख़ान तेगाणी खे ATC कोर्ट में पेश करण वारे अहिड़े इतलाह ते जेको आहे त सब्ज़ोई बिरादरी जेको उनजो सरदार तेगो ख़ान तेगाणी जो जेको राज आहे उहो सब्ज़ोई बिरादरी जा सवें जेके माण्हू आहिनि उहे बि जेको आहे त सवनि जी तादाद में जेको आहे उते बाईपास वारी हंधि जेको आहे उते गॾु थियल आहिनि ऐं जीअं ई सरदार तेगो ख़ान तेगाणी खे पेश कयो वेंदो त उन्हनि मां उहे माण्हू बि काफ़िले जी सूरत में कोर्ट जे ॿाहिरों जेको आहे ॿुधाए पियो वञे त उते उहे ईंदा ऐं उन ॿुधाए पियो वञे त जेको सब्ज़ोई बिरादरी जा जेके सवें माण्हू जेके गॾु थिया आहिनि उन्हनि पारां इहो एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो त सरदार तेगो ख़ान खे जेको गिरफ़्तार कयो आहे उन गिरफ़्तारी वारे अमल ख़िलाफ़ जेको आहे एहतजाज करे जेको आहे त इहो मुतालबो कयो वेंदो त कयो पियो वञे त उते जेके माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त सरदार तेगो ख़ान तेगाणी खे नाहक जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन अमल ख़िलाफ़ जेको आहे त असां एहतजाज बि कंदासीं। जी ग़ुलाम रसूल, अव्हां जी महिरबानी।